शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो जी न्याणी फातिमा भुट्टो पंहिंजे भाउ ज़ुल्फ़कार अली भुट्टो जूनियर सां गॾु लाड़काणे जे चांडका इस्पताल पहुती। ॿिन्ही भाउ भेण HIV ट्रीटमेंट सेंटर ऐं ॿारनि जे एड्स इलाज मर्कज़ जो दौरो कयो। फातिमा ऐं ज़ुल्फ़कार जूनियर ॿिन्ही सेंटर्स ते इलाज वारनि सहूलतुनि बाबति मालूमात वरिती। इन मौक़े ते हुननि डॉक्टर्स सां सेल्फियूं ऐं तस्वीरूं बि कढायूं। बट तो क्योंकि अगर आपको पता नहीं चलता तो आपकी एज हो सकता है ना, टाइम के साथ हो सकता है, लेकिन रिवर्सिबल है बच्चे में, लेकिन अडल्ट में उसमें भी रिवर्सिबल है। अगर 200 से लेस देन आती है तो हम रिस्क तो कहते हैं। फातिमा भुट्टो आलमी सतह ते हिकु मञियल लिखारी आहे ऐं अॼुकल्ह HIV एड्स जे मौज़ू ते लिखण जी तयारी करे रही आहे। फातिमा ऐं ज़ुल्फ़कार जूनियर सिजावल जुड़ेजो वेझो पंहिंजे अबाणे ॻोठ सर शाहनवाज़ भुट्टो पहुची स्टेट जो दौरो कयो। हुननि पंहिंजे ज़रई ज़मीनुनि जो जाइज़ो बि वरितो। इन मौक़े ते ॿिन्ही भाउ भेण ॻोठाणनि ऐं ॿारनि सां कचहरी बि कई। थोरो पासो यास्मीन तुझो नालो छा आहे? सफ़दर तुझो नालो छा आहे? ठीकु आहे। फातिमा भुट्टो ऐं ज़ुल्फ़कार जूनियर खे संदन पड़ॾाॾे जे नाले सां क़ाइमु कयल सर शाहनवाज़ स्कूल हेल बि बंदि मिलियो। 3 साल अॻु फातिमा भुट्टो ट्विटर ते स्कूल जूं तस्वीरूं शेयर कंदे पंहिंजे ट्वीट में चयो हो त हीअ करप्शन आहे जो 12 सालनि खां ही स्कूल बंदि पियल आहे। फातिमा भुट्टो ऐं ज़ुल्फ़कार जूनियर ॻोठाणनि ते ज़ोर भरियो त हू पंहिंजनि ॿारनि खे तालीम ॾियारीनि। तव्हांजी स्कूल बंदि आहे या खुलियो आहे? खुलियो आहे। किथे पढ़ंदा आहियो मां? स्कूल जो है ना ये बंद है ना मैडम, ये तव्हांजे स्कूल जेके मास्टर पढ़ाईंदा आहिनि उसमें इसमें पढ़ते हैं, गर्ल्स स्कूल नहीं है। अस्सलाम वालेकुम। मदरसे पढ़ंदा आहिनि। मदरसे की गाल करे थी तो स्कूल चले जो पे ट्रांसफर हम कर करें मैडम। फातिमा भुट्टो ऐं ज़ुल्फ़कार जूनियर गड़ी ख़ुदाबख्श पहुची पंहिंजे वालिद शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो ऐं ॿियनि शहीदनि जे मज़ार ते हाज़िरी भरी ऐं गुलनि जूं चादरूं चाढ़े फातिहा ख़्वानी बि कई। फातिमा भुट्टो ऐं ज़ुल्फ़कार जूनियर ॾखण वेझो ॻोठ मोर ख़ान उमराणी में पार्टीअ जे अॻुवाण इनायत उमराणी सां संदसि भाइटीअ जे लाॾाणे ते ताज़ियत बि कई। ॿिन्ही भाउ भेण पीपी शहीद भुट्टो जे अॻुवाण शहीद असद उमराणी जे मज़ार ते हाज़िरी भरे दुआ बि घुरी। मसरूफ़ ॾींहुं घारण बैदि फातिमा भुट्टो ऐं ज़ुल्फ़कार जूनियर वापसि लाड़काणे रवाना थी विया। फातिमा भुट्टो ऐं ज़ुल्फ़कार भुट्टो जे हिन दौरे बाबति सोशल मीडिया ते दिलचस्प तबसरनि ऐं क़यासारनि जो सिलसिलो जारी आहे। कुझु मदाहनि जो चवणु हो त शहीद भुट्टनि जा असुल वारिस मैदान में लथा आहिनि, हाणे जअली भुट्टा भॼी वेंदा।